नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान आज़ादी जो ॾियारो सुभाणे आज़ाद कश्मीर में मल्हाईंदो, जिते हू क़ानून साज़ी असेंबली खे बि ख़िताब कंदो। वज़ीर आज़म हाउस मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान 14 अगस्त जो सुबुह जो हेलीकॉप्टर जे ज़रिए आज़ाद कश्मीर जी राजधानी मुज़फ़राबाद पहुचंदो। इन मौक़े ते केतिराई वज़ीर बि उन सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान आज़ाद कश्मीर जी क़ानून साज़ी असेंबली खे बि ख़िताब कंदो। उते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस समेत ॿिनि कश्मीरी अॻुवान सां बि मुलाक़ात कंदो। दुश्मन सभी के वतन है सदा, हर दिल की आवाज़, दिल दिल की आवाज़, पाकिस्तान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।